नाज़रीन, तहरीक इंसाफ़ जो हक़ूक़ सिंध मार्च शाह महमूद कुरैशी ऐं अली ज़ैदी जगवाणी में सिंध पंजाब दंग कमूशे खां निकिरी रहियो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मुश्ताक शाही लिगारी जी। मुश्ताक पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पर हक़ूक़ सिंध रैली जेका कमू शहीद ऐं घोटकी खां कढी पई वञे, हिन वक़्तु जेका आहे उन जूं तयारियूं मुकमल कयूं थियूं आहिनि। मर्कज़ी अॻवान बि जेका कमू शहीद पहुची चुका आहिनि। हिन वक़्तु जेका घोटकी कैम्प में जिते मखदूम शाह महमूद कुरैशी साहब ऐं ॿिया जेके PTI जा मर्कज़ी अॻवान जेके हिते ख़िताब कंदा, हिन अचो त हिन वक़्तु असां घोटकी कैम्प में मौजूदु आहियूं, जिते जेका सवें जेका PTI जा कारकुन ऐं मखदूम शाह महमूद कुरैशी जा जेके मुरीद हिते पहुची चुका आहिनि। अचो त हुन ते ॻाल्हि ॿोली कयूं त हीअ जेका हक़ूक़ सिंध रैली जेका PTI तरफ़ां कढी पई वञे, उन बाबति उन जो छा चवणु आहे? असांजी रैली अनकरीब उबाड़े खां शुरू थिए थी पई। साईं शाह महमूद कुरैशी साहब पहुचण वारा आहिनि अनकरीब। ऐं असांजी अवाम जेका आहे हिन टाइम मां उबाड़े खां वठी विज़िट कंदो अचां थो पियो। हर जाइ ते हज़ारनि जी तादाद में माण्हू पहुची चुका आहिनि। हर जाइ ते असांजो कैंपूं लॻियल आहिनि। ऐं असांजो जेको हीउ पिंडाल असां सजायो अथसीं, इहो घोटकी सिटी ऐं घोटकी जे पस किरदाई जा जेके माण्हू आहिनि, असांजे अॼु घोटकी डिग्री कॉलेज जे साम्हूं जेको असां पिंडाल सजायो अथसीं, साईं शाह महमूद कुरैशी साहब हिते ख़िताब कंदा ऐं जेका असांजी ॿी क़यादत आयल आहे उहे बि सभु हिते ख़िताब कंदा। जेको 26 फेबरवरी ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी तरफ़ां मार्च जो जेको आहे सिंध हक़ूक़ नालो ॾिनो वियो आहे, इहो कुझु ई देरि में इंशाल्लाह घोटकी काफ़िलो पहुचंदो। ऐं आउं इहे दावे सां चवां थो त पाकिस्तान जी तारीख़ में सभ खां वॾे में वॾो इहो मार्च हूंदो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा कारकुन, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हर हिकु वर्कर, ज़िले घोटकी की क़यादत मीर इफ्तिकार अहमद ख़ान लुंड साहब जी क़यादत में असां पुरज़ोर सजन के असां चऊं था जेके ग़रीब मज़लूम माण्हू आहिनि, निकिरी अचो ॿाहिरि ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो साथ ॾियो, जीअं असां हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु, हिन कारे क़ानून जे ख़िलाफ़ु ॿाहिरि निकिरी आवाज़ बुलंद करे सघूं ऐं पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद करे सघूं। त हिते PTI कारकुन ऐं मखदूम शाह महमूद कुरैशी मुरीदनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन जो इहो चवणु आहे त हीअ जेका कमू शहीद खां कराची ते जेका तारीख़ी जेका लॉन्ग मार्च कढी पई, इहा हिकु वॾी तारीख़ी हूंदी। हिन में जेका मार्च में जेका लखे माण्हुनि जी शिरकत हूंदी।